सिंधी अदब जी दुनिया में भली कार दोस्तों शामिल क्यों था एक परदेही कहानी रिश्तन के वक्त दियो जंहिंजो तर्जुमो कयो आहे महमूद मुग़ल साहब। शादीअ जे 21 सालनि खां पोइ मुंहिंजी ज़ाल आख़िर मूंखे हिक ॿी औरत सां राति जी मानी खाइण जी इजाज़त ॾेई छॾी। राति जी मानी खाइण जे उन प्रोग्राम में मानी खाइण खां पोइ फिल्म ॾिसण बि शामिल हो। मुंहिंजी ज़ाल चयो, मां तोसां बेहद प्यार करियां थी, पर ॼाणां थी त इहा ॿी औरत बि तोसां प्यार करे थी ऐं तोसां कुझु वक़्तु गुज़ारणु चाहे थी। इहा ॿी औरत जंहिंजे लाइ मुंहिंजी ज़ाल मूंखे इजाज़त ॾिनी हुई सा मुंहिंजी माउ हुई, जेका 19 सालनि खां रन ज़ाल हुई। मूं ते कम जो दबाव घणो हुयो ऐं तंहिंखां सवाइ 3 ॿार बि पालणा हुआ। तंहिं करे अम्मा सां कॾहिं कॾहिं मुलाक़ात थींदी हुई। तंहिं ॾींहुं जॾहिं मूं खेसि राति जी मानीअ जी दावत ॾिनी त हुन हिकदमि पुछो, छा थियो आहे, तूं ठीकु त आहीं न? मुंहिंजी माउ सदाईं इहो सम्झंदी आहे त राति जो देरि सां फ़ोन जी घंटी वॼणु या कंहिं पारां ओचिती फ़ोन अचणु सदाईं बदशगुनी हूंदी आहे। संदसि आवाज़ में हिन महिल बि इहो सभु महसूसु थी रहियो हो। मूं खेसि दिलदारी ॾींदे चयो, अम्मा मूंखे लॻे थो त असांखे हिक ॿिए सां कुझु वक़्तु गुज़ारणु घुरिजे जंहिं में रुॻो असां ॿ ई हुजूं। टेलीफोन जे परियां जहिड़ो हुन कुझु सोचियो पए, पोइ चयाईं, मूंखे बि इहा ॻाल्हि ॾाढी वणी आहे। जुमे जे ॾींहुं कम तां मोटण खां पोइ मां जॾहिं खेसि वठण लाइ वञी रहियो हुउसि त कुझु मुंदल हुअसि। जॾहिं मां संदसि घर ते पहुतुसि त मूं महसूसु कयो त अम्मा पाण बि कुझु परेशान हुई। उहा दरवाज़े ते मूं लाइ बीठल हुई ऐं उहे साॻिया कपिड़ा पाता हुआईं जेकी हुन पंहिंजी शादीअ जे आख़िरी सालगिरह ते पाता हुआ। संदसि मुंहं ते मुर्क ॾाढी सुहिणी हुई। मूं पंहिंजी साहेड़ियुनि खे ॿुधायो आहे त अॼु मां पंहिंजे पुट सां राति जी मानी खाइण पई वञा ऐं हुननि ते उन ख़बर जो ज़बरदस्त असरु पियो आहे। उहा गाॾी में वेठी ऐं ॻाल्हि जारी रखियईं। हिन मानी बाबति सोचींदे सोचींदे सुबुह ताईं त हू चरियूं थी पवंदियूं। असीं हिकु रेस्टोरेंट में वियासीं जेको घणो महांगो त कोन हुयो पर सुठो हुयो। रेस्टोरेंट में दाख़िल थियण महिल अमड़ मुंहिंजी बांह झली ऐं वॾे लाड सां अंदरि दाख़िल थी। जॾहिं असीं वेही रहियासीं ऐं मूं खाधे जो मेन्यू पढ़ियो त महसूसु कयुमि त अम्मा खे रुॻो वॾा अखर पढ़ण में पए आया। मेन्यू अध ताईं पढ़ियुमि त महसूसु कयुमि त पासे में वेठल माउ मूं ॾांहुं घूरे रही हुई ऐं संदसि चपनि ते हिकु उदास मुर्क पखिड़ियल हुई। तोखे यादि आहे जॾहिं तूं नंढो हूंदो हुएं त मां तो लाइ मेन्यू कार्ड पढ़ंदी हुअसि। हाणे बि इहो कमु मूंखे ई करणु ॾे। भला नंढा अखर नथी पढ़ी सघां पर हिते जे खाधनि खे त ॼाणां थी। मानी खाइण दौरान असां जाम कचहरी कई। हालति इहा थी जो असां खां फिल्म ॾिसण वारी ॻाल्हि बि विसरी वई। हिक ॿिए जूं ॻाल्हियूं, हुन जी ऐं मुंहिंजी हयातीअ जा किसा, अलाए छा छा ओरे जॾहिं मां खेसि संदसि घर ते छॾणु आयुसि त हुन चयो, जे तूं मूंखे वरी दावत ॾींदे त मां ख़ुशीअ ख़ुशीअ सां तोसां हलंदसि। मूं खेसि पक ॾियारी त ज़रूरु दावत ॾींदोसांसि। घर पहुतुसि त मुंहिंजी ज़ाल पुछो, तुंहिंजी दावत कीअं रही? मूं वराणियो, अहिड़ी दावत जो त मूं सोचियो ई कोन हो। कुझु ॾींहं खां पोइ अम्मा ओचितो गुज़ारे वई। संदसि वफ़ात एॾी ओचिती थी जो मूंखे त कुझु बि सम्झ में न पए आयो। हुन जे गुज़ारे वञण खां कुझु ॾींहं पोइ मूंखे हुन होटल जे पारां हिकु लिफ़ाफ़ो मिलियो जिते असां इहा आख़िरी मानी खाधी हुई। लिफ़ाफ़े में अदायगीअ जी रसीद हुई जंहिं सां गॾु हिकु चिठी बि हुई। हुन लिखियो हो, मूं इहो बिल त पहिरीं ई भरे छॾियो हो। जॾहिं तो मूंखे मानीअ जी दावत ॾिनी त मूंखे पंहिंजी तबियत जी ख़बर हुई त मतां मां उते पहुचण लाइ जीअरी न हुजां। त बि मूं ॿिनि माण्हुनि जी मानीअ जी अदायगी कई हुई, हिकु तूं ऐं ॿी तुंहिंजी ज़ाल। तूं इहो कॾहिं बि ॼाणे कोन सघंदे त इहा राति मूं लाइ केॾी अहम हुई। पुटनि खे कहिड़ी ख़बर त हुननि जी हिकु घड़ी बि माउ लाइ छा हूंदी आहे। मुंहिंजा पुट, मां तोसां सदाईं मोहबत कंदी रहंदसि। पोइ तूं देरि सां अची या जल्दी, यादि रखी या विसारे छॾी।